खान विसारे छॾियो। हाकिम खान तव्हां खे विसारियो नाहे पर तव्हां जे कम सां ई आहियां। करम खान इन कम में तो ॾाढियूं देरियूं करे छॾियूं, ॾाढियूं देरियूं। कम थी वेंदो हाकिम खान। छा चयमि न कम थी वेंदो। कोई किथे अचां मां राणीअ खे वठण जे लाइ? शाम 6 बजे पके ऐं कचे वारे दंग तां अची राणीअ खे वठी वञिजो। करम खान ये तो जा मुंह मथों थोरा थींदा थोरा। शाम जो पंहिंजो माण्हू वठी वञिजो, उन खां पोइ मुंहिंजा थोरा लाहिण जी कोशिशि कजो। ठीकु आहे करम खान, ठीकु आहे। रुस्तम खुदा कंदो तुंहिंजे मथां को बि अहिड़ो ॾींहुं न ईंदो, पर जे तो मथां अहिड़ो वक़्तु अची वञे त मूंखे यादि ज़रूरु कजांइ। अजर खान, मां त चवां थो त अञा कुझु ॾींहं असां वटि तरसी हितां वञी छा कंदी? हितां वञणु लाज़िम आहे रुस्तम खान। मुंहिंजा कुझु अहिड़ा दुश्मन आहिनि जिन खे मां वधीक मोहलत ॾेई नथो सघां, जिन मुंहिंजो घर बर्बाद कयो। उहे अॼु बि आबाद आहिनि। पोइ तूं छा थो सम्झी मूंखे सुकून सां वेहण ईंदो? अजर खान, जॾहिं माण्हूअ जे जिस्म में पूरी कुवत हूंदी आहे न, तॾहिं हू कंहिं मुखालिफ़ सां मुक़ाबिलो करे सघंदो आहे। तुंहिंजो ज़ख़्म अञा ताज़ो आहे, तॾहिं चवां थो त कुझु ॾींहं असां वटि आराम कर। न रुस्तम खान न, ज़ख़्म खणी केॾो बि गारो छो न हुजे, पर पोइ बि मुंहिंजे अटल इरादनि खे मात ॾेई कोन सघंदो। मां पंहिंजे मामूली ज़ख़्म जे करे हिते आराम नथो करे सघां, छो त मूंखे पंहिंजे दुश्मन जो आराम बर्बाद करणो आहे। ठीकु आहे अजर खान, जेकॾहिं तव्हां नथा तरसणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी। मां तव्हां मथां वधीक ज़ोर नथो विझां। मुंहिंजो जेको वस हुयो मूं तव्हांजी ख़िदमत कई। इहे तव्हांजा कुर्ब ता ज़िंदगी यादि रहंदा। पोइ सभु सड़ाई वक़्तु अचे त विसारजो न रुस्तम खान, विसारजो न। रुस्तम इहो ॾाढो सुठो थियो जो आचर मथां तव्हांजो शक बि ख़तमु थियो ऐं नफ़रतूं बि। आचर जा असुल दुश्मन बाक़ी कहिड़ा वञी पचाइनि? असुल दुश्मन त जब्बार ऐं मजूआरा अथसि, बाक़ी खानो मथां शक हुनजो अजायो वञे थो। शक जे बुनियाद ते इंसान ग़लतियूं करे वेहंदो आहे। इहो बि सुठो थियो जो आचर ऐं असांजे विच में इख़्तिलाफ़ ख़तमु थी विया, न त ख़बर न आहे अञा हिकु ॿिए जा केतिरा माण्हू मारियूं आहे। तमामु भलो थियो रुस्तम, तमामु भलो थियो। इन करे जो असां बि रण जा राही आहियूं ऐं आचर हिक ॿिए सां पिया टकरजऊं हा। सुठो थियो, दिलनि जो ख़ौफ़ ख़तमु थी वियो। चाला सदर ठीक है। देखो बर कम करे कम तो करे खानू एतरो बार तो कपे तो बड़ रिपेयर है तो लाणी तो कर बाल्टी में रख लाए खणी वठो। अकबर वारो कर अज खाद खुराक जो सामान खणी वठ जल्दी कर। हाँ छा खादो है खुराक? हाँ सदर यो बारूद असांजी जिंदगी बणिजी चुको आहे। जेकॾहिं इहो असां साण न हूंदो न त दुश्मन असांखे जीअण कोन ॾींदा। हाणे ॿुधा थियो न खाद खुराक? हा ठीक है बुझाओ ना। ठीक आहे सदर, वरी जेकॾहिं ज़रूरत पइजी वई न त अॻु ॼाण जसरे खैर हुजे जॾहिं खां आई आ त इहा सती जती लगी खट ते चढ़ी वेठी आ। हाणे उथी खणो बुहारो
को घर जे कम में भी हथ वंडा भाई हाणे असां नौकरियाणियूं त न आहियूं जो करे करते तुंहिंजे अॻियां सफ़ाइयूं करे तोखे खट ते वेही खारायूं। हा पहिरां जेसर ॾे ख़ैर हुजे हाणे कुझु घर में कमकार बि कर। खणो बुहारो घुमाए वठो घर खे। मां 2 ॾींहंनि लाइ महिमान थी आई आहियां ऐं ॿोहारा कढण कोन आई आहियां। हा भले मेहमान थी आई आ अड़ी खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे उतां पादरनि जे तव तपाई त अचे हिते निकिती आ हाणे मेहमान थी वई आ। खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे जे मां तोखे पनाह न ॾियां हा न त इहो मजू तुंहिंजो ॼुंडा पटे सफ़ा तरी करे या तरी। अरे सुञाणा इन मजूअ खे जेको मुंहिंजा ॼुंडा पटंदो। जेकॾहिं आंब निड़ी ते न रखी बीठमांसि न त इहा खरड़ी बि न हणी सघंदो। मां जहिड़ी दोदी हुई त पोइ पुछु पुठीअ ते रखी हिते छो पहुती। अम्मा अम्मा इहा ईअं कान मञींदी। कॾहिं घर मां त दिमाग़ ठिकाणे थी अचेसि। छोरी ऐं चवई थी छिती नथी वञा थी तव्हांजे इन महलात मां। इहो महलात तव्हांखे ई मुबारक हुजे। बाक़ी मजू त अचे इन सां पाणे पुॼंदसि। बाक़ी नौकरियाणी थी तव्हांजे घर जो कमु कान कंदसि कमु थी कयां न सम्झ न छा। हल हल त पोइ हलंदी थी न वॾी आई आहे साहबज़ादी असां बि हिन जॻह लोड़ींदियूंसीं। हां खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मां एॾी ख़िदमत पंहिंजे मुड़ुस जी बि नाहे कई जेको 2 ॾींहंनि में हिन मेह जे अॻियां लोड़ियो अथमि। जीअं ई आई आहे या खट ते चढ़ी हारी सिंगारी वेठी आहे बालम पड़ी असां हिन जे अॻियां पिया लोड़ींदासीं हिनखे पचाए करे पिया खाराईंदासीं। अम्मा वरी होॾा पादर लॻंदसि न त वरी मोटी ईंदई। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जे हाणे वापसि आई न त मां बि बूथ कुटींदीसांसि। हा तते पहिरें वापसि कंदीसांसि। असांखे का काड़ा छा आहे न जी अञा असांजो नीमक पेट में पियो अथसि असां कोन हिन दर ते वञी को टुकुर खाई आया आहियूं। अदा मां सम्झां थो त रईस वॾो चाची जन्नत खां सभु करे पुछी वियो आहे। छा पुछंदो अदा केॾो जन्नत मूंखे खून कंदे ॾिठो आहे। खणी तोखे खून कंदे कोन ॾिठो अथसि पर जेको तूं ताबो वञी ॾेई आयो आहीं उहा ॻाल्हि त रईस वॾे खे कंदी न। अदा शक जे बुनियाद ते मूंखे फाही कान ईंदी जेसि ताईं पकी शाहिदी न मिले। शक जे बुनियाद ते रईस वॾो तोखे बदिराए बि सघे थो ऐं जॾहिं पुलिस जी मार पवंदी आहे न त चङा भला सचूं करे वेंदा आहिनि। तूं घबराए न अदा पुलिस में एतिरो दम न आहे जो मजूअ खां सची कराए सघनि। मुड़सां दो जो पुलिस सां सची न कंदे अरे पुलिस गिची में टोड़ो विझी लाटू वांगुरु फेराईंदे लाटू वांगुरु। ॿुधई अदा इन मर्ज़ खे छा कयां हरू भरू वेठो तो चूंगियूं ॾे चूंगियूं। सच त चवे थो इन में चूंगु ॾियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। अॻे ई असां परेशान आहियूं घड़ी खन जे लाइ इहो पंहिंजो टीको बंदि कंदो। असां सच चऊं था पोइ तव्हांखे खणी टीको थो लॻे। अदा बाबा खे मिंथ कई न ॼण चाबी ॾिनसी चाबी तूं मूंखे जात तॾे त बात वरी बंदूक हणास वात वरी मुंहिंजे हिन ठुठ खे त बंदूक हण मुड़सां दो जो वातारियूं बंदूकूं थो हणे न शर्म न हया पी खे बंदूकूं हणंदे। अदा रोक बाबा खे किथे मुंहिंजे हथां मरी न पवे। हलिया मार ॾिसां त कीअं थो मारे तूं मूंखे। बस अदा हाणे बस छॾीस अच मार मूंखे। पापा हाणे माठ करे वे खुदा के मन माठ करे वे सोनी तू इनके समझाए। चाचा तू मुझे माठ कर। मां घणी माठ कई आहे हाणे माठ करे कोन वेहंदुसि। हाणे माठ नथो करी न दाऊ ऐं कूकू कर पंहिंजो पेट ठार। अचो था ॿाहिरि हलूं बाबा असांखे ॻाल्हाइण बि न ॾियो। हाणे ख़ुशि थिए न बाबा। ख़ुशि त मां ओॾी महिल थींदुसि जॾहिं पुलिस तोखे उबतो टंगी उबतो। हेलो हुकुम कयो वॾा पंहिंजे खादम खे कीअं यादि कयो अथव। सूबेदार साहब ॾिसो नंढे जे चवण में अची को बि एक्शन न कजो। तव्हां कानून जा मुहाफ़िज़ आहियो ऐं असां माण्हू आहियूं मोहबती। वॾा फर्ज़ सां गॾु कुझु दोस्ती बि निभाइणी पवे थी। पोइ बि अहिड़ो वॾो को ग़लति कमु कोन खणंदुसि जंहिंजे करे ज़मीर जे आॾो शर्मसार थियणो पवे। मूंखे ख़बर आहे तूं उसूल जो पको आहीं। नंढो जेको बि तोखे कमु चवंदो उहो मूंखे न ॿुधाईंदे। वॾा मां त हाज़ुर आहियां पर पक आहे त तव्हां खां बि का ॻाल्हि ॿुधी न हूंदी। मूंखे ख़बर आहे तूं नंढे खे राज़ी करण लाइ हिन वक़्तु छोकिरीअ खे मोटाइण लाइ ज़ोर ॾिनो हूंदी।
छोकरीअ खे भल मोटा है करम खान, पर हिक ॻाल्हि जो ख्याल रखजांइ त किथे को वॾो पाप न थिए, छो त उन न्याणीअ जी ज़िंदगी बचाइण जो मां कसम खणी चुको आहियां। पर वॾा, हिन वक्त छोकिरी कमाल खान वारनि वटि क़ैद आहे। मूंखे ख़बर आहे, पर उते छोकरीअ जी जान खे को बि ख़तरो न आहे। पर जे छोकरी हाकिम खान जे रुख ते चढ़ी त हाकिम खान उन खे मारे छॾे। इन करे सूबेदार साहब चवां थो, छोकरी जॾहिं बि मोटाए हाकिम खान खां पक्को वाइदो वठजां। ठीकु आहे वॾा, हाकिम खान सां गॾु तव्हांजो बि राज़ी हुअणु लाज़मी आहे। छोकिरी खे मां तव्हां ॿिन्ही जे साम्हूं आणींदुसि, पोइ उन जी हिफ़ाज़त करणु तव्हांजो कमु आहे वॾा, तव्हांजो कमु आहे। ठीकु आहे करम खान, जॾहिं छोकरी हाकिम खान जे हवाले करे त उते मुंहिंजो हुजणु लाज़मी आहे। ॿियो को हुकुम हुजे त ॿुधाए छॾियो वॾा। मुंहिंजे ॻोठ में थियल क़त्ल मुतलिक़ त तव्हांखे ख़बर हूंदी। जी वॾा, जंहिंजी जांच ते साहब पाण आयो आहे। उन जा कातिल वावखा कया आहिनि, ॿिनि माण्हुनि मथां शक आहे। शाम अचिजो ऐं कातिल वठी वञिजो, पर हिकु ॻाल्हि यादि रहे, जेसि ताईं हू सची न कनि तेसि ताईं उन्हनि खे छॾणो न आहे। बेफ़िक्र रहो वॾा, हू त करम खान जे कुर्ब वारा बि बर्दाश्त करे कोन सघंदा। मार त परे थी, मां शाम ताईं अची वेंदुसि। बुढ़ा बाबा, ई का हिम्मत करो, गाल गाटे को चढ़ गई है उधर। गाड़ी बाहर तैयार बीठी है। यार अनवर, तोखे कुछ नहीं तकलीफ नहीं सी, उन लाइ माफ़ी यार। दोस्तीअ में तकलीफ़ छाजी कल, तकलीफ़ छाजी। मुंहिंजी दिलि थी चवे त तुंहिंजे प्लान वठण लाइ मां बि तोसां गॾु हलां। न अनवर न, इहा तकलीफ़ मां तोखे कोन ॾींदुसि। बाक़ी दोस्ती छाजी आहे खैरल? दोस्ती इन लाइ नाहे हूंदी त माण्हू कंहिं पंहिंजे ॿिए दोस्त खे सूरनि में विझे। खैरल मां हलां कोन थो, पर हिकु वाइदो कर। कहिड़ो वाइदो? जॾहिं बि मुश्किल वक़्तु अचई त मूंखे यादि ज़रूरु कजां। ठीकु आहे अनवर, जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो त तोखे ज़रूरु यादि कंदुसि। करम खान, हुअं त असां कानून जी दिल सां इज़त कंदा आहियूं, पर जेके कानून जा मुहाफ़िज़ ॿियनि जे इशारे ते नचणु शुरू कंदा आहिनि, उन्हनि खां असांखे सख़्त नफ़रत थींदी आहे, सख़्त नफ़रत। मूसा खान, जेके वरी कानून खे पामाल करण जी कोशिश कंदा आहिनि, मूंखे वरी उन्हनि खां सख़्त नफ़रत हूंदी आहे ऐं दिलि चवंदी आहे त अहिड़े कानून जे मुजरिमनि जे पेरनि में शेर ॿधी नाच नचायां, नाच। बस करम खान बस, इन वर्दी जे नशे में एतिरो अॻिते न निकिरी वञ जे सुभाणे तुंहिंजो लाश बि तुंहिंजा माइट न सुञाणे सघनि। मूसा खान, तव्हां जज़्बाती छो पिया थियो? मूं तव्हांखे त नाच नचण लाइ नाहे चयो, पर जेकर मुजरिम आहियो त ज़रूरु नाच नचाईंदोसांव। करम खान, तूं असांखे नाच छा नचाईंदी? हिन दर ते कानून जा चंद सिकनि ख़ातिर नाच नची विया आहिनि। कमाल खान, उहे माण्हू ई ॿिया जेके चंद सिकनि ख़ातिर हिते विकामजी विया आहिनि। तुंहिंजे साम्हूं कानून जो उहो मुहाफ़िज़ करम खान बीठल आहे
जंहिंखे सोन जे मुल में तोरी तबी विकामबो कोन। पंहिंजे फर्ज ख़ातिर करम खान तुझी इन दौलत के थुडो हणे तो थुडो। करम खान तू पंहिंजो गिरोध ऐं ज़िद खणी हित पहुतो आहे तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी ऐं मूंखे पक आहे त तूं किथे पंहिंजो ज़मीर गिरवी रखी पोइ हिते आयो आहे। उहे त कानून जा मुहाफ़िज़ ॿिया करम खान, मुहाफ़िज़ ॿिया जेके नाणे ते की न विकाणा। तूं त बार बार विकामजी चुको आहे। पोइ ही दर न सही को ॿियो दर सही पर विकामल ज़रूर आहे। मूसा खान बस करम खान बस। ये रड़ियूं तव्हांखे सोन कान थियूं। कानून जे दायरे में रही ॻाल्हायो। इन खाग में जो असां तमाम परे निकिरी वञूं मक़सद जी ॻाल्हि कयो। सियाणो मुल्ला आहीं पोइ बि पुछे थो त कहिड़ो मक़सद खणी आयो आहीं। 2 मिंट करम खान, सिर्फ 2 मिंट इंतजार कर। करम खान जे कुर्ब ॾींदे त कुर्ब वठंदे, जे नफ़रत कयई त पोइ ऋण पारे छॾींदोसांइ। इन करे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अहिड़ा कई कारीगर मूं कानून जे पिंजरे में बंदि करे छॾिया आहिनि। बंदि। करम खान हिन कारीगर खे छुअण जी कोशिश बि न कजांइ, न त तुंहिंजे लाश खे कफन बि न मिलंदो, कफन बि न मिलंदो। कफन जी जाइ ते मूं ही कानून जी वर्दी पाती आहे ऐं ही मुंहिंजो कफन आहे। मूसा खान ही मुंहिंजो कफन आहे। अचो करम खान, तव्हांजी अमानत तव्हांजे हवाले कयां, पर पहिरियां इहो ॿुधायो त असांजा माण्हू कॾहिं आज़ाद थिया। सुभाणे ताईं तव्हांजा हमरा पहुची वेंदा। बेफिक्र रहो कमाल खान, छो त करम खान कॾहिं बि वाइदे खिलाफ़ी नाहे कई। ठीकु आहे, अचो सघे। ठीक आहे करम खान, ठीक आहे, जेको वणे कर, पर याद रखजांइ मूसा खान जो वेर कारीगर ते पेर थे, कारीगर ते पेर। ॾाढी देर करे छॾी करम खान, ॾाढी देर। मां हिते कॾो को बीठो। हाकिम खान मां बि तव्हांजे ॻोठ पहुचा पियो, तव्हां बि उते पहुचो। न करम खान न, वॾे जे हूंदे इहो सौदो कॾहिं बि कोन थींदो। मूंखे राणी हर हाल में हिते घुर्जे, हिते। तव्हां मूंसां पहिरियों इहो वाइदो कयो हो। न हाकिम खान न, वॾे खे ख़बर पइजी वई आहे। तव्हां उताक ते पहुचो, मां बि अचां पियो। मुंहिंजे मारण जे चक्कर में आहीं छा? तोखे कुछ भी न थींदो, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। करम खान अदा वॾो राणी मुंहिंजे हवाले कॾहिं बि न कंदो ऐं मां उन खां सवाइ ज़िंदा नथो रही सघां, छो त राणी मुंहिंजो ज़िद बणिजी चुकी आहे। ज़िद राणी तोखे ई मिलंदी हाकिम खान, तोखे ई मिलंदी, ॿार न थी। वॾे जे मुंहं ते पहुचण जी कोशिश कर, मां बि हुते पहुचा पियो। वधीक वॾे खे सम्झाइण मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो। ठीकु आहे करम खान, मां उते अचां थो, पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं राणी मूंखे न मिली न त तूं मूंखे पंहिंजे हथनि सां ई गोली हणी छॾिजांइ। राणी तोखे ई मिलंदी, सिर्फ तूं पहुच त सही। हाकिम खान, रईस वॾे जे अॻियां असां कुझु ई कोन सघंदासीं, इन करे असांजो उते हलणु फज़ूल आहे। वियो गाॾी में त तव्हांखे मां घर लाहियां, पोइ अदा ॼणे त मां ॼणा। हाकिम खान ॻाल्हि ॾाढी ॻरी थी वई आहे, ॻरी। ये पुट
जे हाणे मां तोखे टंगिरायो न त मां सुकून सां कोन वेहंदुसि हाणे हल हल असां वॾा खुदी बाज़ू ही वरी असांखे तो तंग था बाज़ू ॿुधाए मां केरु आहियां वॾो खूनी हा 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 खूनी 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 अरे रे तूं खूनी आहीं हा मां वॾो खूनी आहियां खूनी ऐं माई भागुल जो खून बि तो कयो हूंदो हा पोइ छा थी पियो मां वॾो खूनी आहियां खूनी हा तूं वॾो खूनी आहे न ओड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे ओ रन्ना रन्ना छोरो चए थो त मां खून कया आहिनि हाणे रेस मूंखां पुछंदो न पोइ रेस खे त मां ॿुधाईंदुसि न हा हा खूनी 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 अरे मां थी कर पक्कियूं शादी दे पई अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे हलो घर हलो अरे घिटीअ में बिही हथा पकायव न ऐं कहीं ॿुधी वतव त पोइ घिटीअ में छा मां त हाणे ई थो वञी रेस खे ॿुधायां त भागुर जो कातिल ज़ाहिर थियो आहे